नवाज न्यूज़ में भली कार आऊं संझा सैयद हल्दा से हेडलाइंस करो। मुल्क में कोरोना वायरस जो शिकार वधीक टेटी मरीज़ फौतन जो मजमूई अंक 3009 थी वियो। 24 कलाकनि दौरान 1664 नवा केस रिपोर्ट। हाकारी शरह 3.29 सैकड़ो रही। कराची में 2013 जहिड़ियूं हालतूं न आहिनि पर स्ट्रीट क्राइम में वाध बर्दाश्त जोगी न आहे। अमन जी सूरत हाल ॿियनि शहरनि में भी ख़राब आहे, जंहिंजो हिकु सबब मुआशी बहाली भी आहे। साफ़ी अतरमदीन जे क़त्ल बाबति वाक़े जी हर रुख का जांच कई पई वञे। असां स्ट्रीट क्राइम ते कंट्रोल लाइ पुलिस में तब्दीलियूं कयूं आहिनि। वरी वज़ीर सैयद मुरादली शाह जो कराची में मीडिया सां ॻाल्हियूं चवे थो वफ़ाक़ पारां NFC जी मद में 32 अरब रुपया कटौती जो सदमो मिलियो। आगाही करते नाणे वारो वज़ीर पाण हैरान थी वियो ऐं चयाईं मसइलनि खे रिकाउंसिल करण जी हिदायत ॾिनी आहे। वफ़ाक़ी हुकूमत पारां पेट्रोल खां पोइ बिजली जा अघ वधाइण जूं तयारियूं। बिजली जी क़ीमत में 6 रुपया 10 पैसा इज़ाफ़े जी दरख़्वास्त नेपरा खे वाणी वई। सेंट्रल पावर परचेसिंग एजेंसी नेपरा में जनवरी जी माहवार फ्यूल एडजस्टमेंट जी मद में दरख़्वास्त दाख़िल करे छॾी। कढण वेझो दे काक में फायरिंग नौजवान मारिजी वियो। इतलाबात जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो ऐं लाश ज़रूरी कार्रवाई लाइ तालका अस्पताल मुंतक़िल। लाड़खणो जे इलाहाबाद मोहल्ले में ट्रक जो मोटरसाइकिल सां टक्कर। नौजवान मसूद भुट्टो ट्रक हेठां चीभाड़जी फौत थी वियो। पुलिस वाक़ई वारे हंधि पहुची लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कयो। शिकारपुर में जो इंडस हाईवे रोड वटि गोहर शाख लग ॿुहारनि पारां मुबैना तौर 2 औरतुनि समेत 3 ॼणनि खे अगवा करण जी कोशिश। मुज़ाहिमत करण तां हथियारबंद मुतासिन खे तशदुद जो निशानो बणाए हवाई फायरिंग कंदा फरार थी विया।